अस्सलामुअलैकुम नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। मां तव्हांखे डेगड़ी मां ख़बर ॾींदी हलां। डेगड़ी लॻ डेस्को मोरी ते सरेआम हलंदड़ मंशियात ख़िलाफ़ एहतिजाज, सख़्त नारेबाज़ी। ख़बर मूजिबि डेगड़ी लॻ डेस्को मोरी ते हलंदड़ मंशियात ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे गुलशाद अहमद ॻाल्हाईंदे चयो त मंशियात फ़रोश लाइक कोहली खे मंशियात बंदि करण जो चयो त उल्टो मंशियात फ़रोशनि असां मथां हथियार खणी असांखे धमकियूं ॾियण लॻो। हिन वधीक चयो त डेस्को मोरी ते सरेआम हलंदड़ मंशियात आफ़ीम, हीरोइन, चर्स असांजे नौजवान नस्ल खे ॾींहों ॾींहुं तबाह करे रहियो आहे। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई करे हितां जे नौजवान नस्ल खे मंशियात जहिड़े मूज़ी मर्ज़ खां बचायो वञे। ॿिए सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्टर मुख़्तियार जरवार, ब्यूरो चीफ, मीरपुर ख़ास। असांजी शिकायत इहो आहे त महिरबानी करे हिते जेको आहे सो मंशियात उरूज ते आहे। लाइक कलोई जे नाले हिकिड़ो शख़्स आहे जेको हिते सरेआम चर्स ऐं अफ़ीम विकिरो करे रहियो आहे ऐं असां ॻोठाणनि गॾिजी करे अॼु जेको आहे सो हुनखे मना कयो त बाबा जेको आहे सो तूं ही मंशियात बंदि कर। असांजी नंढी नस्ल जेका आहे सा तबाह थी रही आहे ऐं तालीमी इदारो बि असांजो जेको आहे सो तबाह थी रहियो आहे। त महिरबानी करे तूं जेको आहे सो ही अॾो बंदि कर। त इन जेको आहे सो असांजे इन चवण सां जेको आहे सो हू रिपीटर खणी आयो ऐं असांजे हिते बीही करे असांखे गार गंद बि कई ऐं मौतमार धमकियूं बि ॾिनई। असीं जेको आहे सो DIG SP ऐं जेके बि वस वारा आहिनि वॾे उहिदनि ते उन्हनि सभिनी खे असीं अपील था कयूं त बराए महिरबानी हिन शख़्स खे जेको आहे सो पंहिंजे केसरे किरदार ताईं पुॼायो वञे ऐं हिन खे जेको आहे सो बंदि कयो वञे। असीं ॻोठाणा सभु गॾिजी करे एहतिजाज था करियूं ऐं मुज़ाहिरो था करियूं त महिरबानी करे हीउ अॾो बंदि करायो वञे ऐं असांजी ख़ुदा असांजी नंढी नस्ल ते रहम कयो वञे।